अस्सलाम वालेकुम डियर स्टूडेंट्स, आउं अरशद अली ऐं तव्हां मुंहिंजो चैनल यूट्यूब लबाबा लर्निंग होम ॾिसी रहिया। अॼु 10 जुलाई 2025। अच्छा, अॼु असां वटि फाइंड द वैल्यू ऑफ एक्स में ही 2 सवाल आहिनि। ॿिन्ही सवालनि खे सॉल्व कंदासीं, ठीकु आहे। कल्ह बि जेका मूं वीडियो अपलोड कई हुई उन में बि असीं फाइंड द वैल्यू ऑफ एक्स में हिन ई क़िस्म जो सवाल सॉल्व कयोसीं, ठीकु आहे। लेकिन अॼु जी वीडियो में असां बाक़ाइदा तरीक़े सां सम्झंदासीं त हिन टाइप जा सवाल कीअं सॉल्व थियनि था, छा तरीक़ो आहे, स्टेप बाय स्टेप जेको आहे सम्झण जी कोशिशि कंदासीं। इंशाअल्लाह मां यकीन सां चवां थो हिन वीडियो खे ॾिसण खां बाद में अवां हिन टाइप जा सवाल यकीन सां चवां थो इंशाअल्लाह तव्हां हल करे वेंदव आसानी सां, ठीकु आहे। सो ध्यानु थोरो खपे तव्हांजो, इंशाअल्लाह पूरी तरह कोशिशि कंदुमि तव्हांखे सम्झाए सघां, ठीकु आहे। सो सवाल खे पहिरियां सम्झूं त हुन खां बाद में सॉल्व कयूं था। सवाल आहे 30x + 5 = 15x + 10। हाणे कीअं सॉल्व थींदो ॾिसो। हाणे हीअ जेका इक्वल जी निशानी नज़र अची रही आहे न, मां कल्ह बि तव्हांखे अर्ज़ु कयो त जेका इक्वल जी निशानी आहे ईअं सम्झो इहा हिकिड़ी दीवार आहे, ठीकु आहे। हाणे अंग असां रखंदासीं हिन पासे ॾांहुं, सही आहे, लेफ़्ट साइड ॾे असां रखंदासीं अंग। हीअ असांजो थी वियो लेफ़्ट साइड, ठीकु आहे। हीअ असांजो आहे राइट साइड ॾे असां रखंदासीं अखर, ठीकु आहे। राइट साइड ॾे अखर रखंदासीं, ठीकु आहे। एतिरो ताईं क्लियर आहे। हाणे अखर मां मुराद तव्हां चवंदुमि सर अखर छा आहे। अखर इहे आहिनि, मिसाल 2x आहे, 3x आहे, 5x आहे, या के बि वेरिएबल आहे, मिसाल x आहे, y आहे, ठीकु आहे, z आहे। इहे असांजा अखर आहिनि, ठीकु आहे। हाणे अंग मां मुराद 10 थी विया, 15, 12, 13 अहिड़े तरीक़े सां, ठीकु आहे। हाणे अखर हेॾे 30x ऑलरेडी पिया आहिनि, ठीकु आहे। हाणे असां 15x खे हेॾे खणी ईंदासीं, छो जो असांखे अखर हिकिड़े पासे करणा आहिनि, ठीकु आहे, यानी x वारा असांखे हिकिड़े पासे करणा आहिनि। हाणे 15 जे अॻियां कुझु न अथई, सम्झो प्लस आहे। इहो त सिंपल आहे, असां जेको आहे पढ़ी आयो आहे त कोई बि अदद आहे हुन जे अॻियां कुझु न त प्लस आहे, ठीकु आहे। हाणे 15x हेॾे खणी ईंदासीं, प्लस जान त हेॾे अची करे माइनस में चेंज थींदो, ठीकु आहे। इहो तव्हांखे यादि रहे त प्लस खे जेको आहे लेफ़्ट साइड ॾे हूंदो त राइट साइड ॾे खणी ईंदासीं त माइनस में चेंज थींदो। अगरि माइनस राइट साइड ॾे हूंदो त हुनखे लेफ़्ट साइड खणी ईंदासीं त उहो जेको आहे प्लस में चेंज थींदो। अहिड़े तरीक़े सां ज़रब जेको आहे वंड में चेंज थींदो, वंड जेको आहे ज़रब में चेंज थींदो, ठीकु आहे। एतिरो ताईं क्लियर आहे। हाणे 15x प्लस जान त हेॾे अची करे माइनस में चेंज थींदो, ठीकु आहे। सो हाणे एक्स वारा जेके आहिनि अलहदा थी विया, ठीकु आहे। हाणे अंग हेॾे खणी ईंदासीं, 10x हेॾे ऑलरेडी पिया आहिनि, ठीकु आहे। हाणे 5 जेको आहे हिते प्लस जान त हेॾे अची करे माइनस में चेंज थींदो, छो जो असां रूल पढ़ी आयोसीं, ठीकु आहे। हाणे जेको आहे 13x मां माइनस कंदासीं 15x, यानी 30x मां माइनस कंदासीं 15x त जवाबु असां वटि ईंदो 15x, ठीकु आहे। हाणे 10 मां जेको आहे माइनस कंदासीं 5 त जवाबु असां वटि ईंदो 5, ठीकु आहे। हाणे हे 15x हेॾे पाण वटि ज़रब में आहिनि, ठीकु आहे। हेॾे जॾहिं ज़रब में आहिनि त असां रूल पढ़ी आयोसीं, हेॾे अची करे जेको आहे 15 वंड में चेंज थींदो, ठीकु आहे। हाणे हिते सिंप्लीफाई कंदासीं, 3 पंजा 15, 1 पंजा 5, यानी एक्स जी जेका वैल्यू आहे उहा आहे 1/3, ठीकु आहे, 1/3, क्लियर आहे। अहिड़े तरीक़े सां क्वेश्चन नंबर 2 खे सॉल्व कयूं था। दर्जो आहे 45x + 5 = 10x + 10। हाणे ॾिसो सेम तरीक़े सां हीअ असां वटि हिकिड़ी दीवार आहे, ईअं सम्झो अंग हेॾे हिन पासे ॾांहुं रखंदासीं, अखर हिन पासे ॾांहुं रखंदासीं, ठीकु आहे। अखर मां मुराद पढ़ी आयोसीं, सो एक्सप्लेन नथा कयूं वधीक। सो हाणे 45x हेॾे पिया आहिनि, ठीकु आहे, ऑलरेडी पिया आहिनि त पिया हुजनि, ठीकु आहे। हाणे 10x हेॾे पिया आहिनि, 10x प्लस जान हेॾे अची करे माइनस में चेंज थींदो, ठीकु आहे। सो असांजा जेके आहिनि एक्स वारा अलहदा थी विया, ठीकु आहे। हाणे अंग असां हेॾे रखंदासीं, 10x हेॾे ऑलरेडी पिया आहिनि त पिया हुजनि। हिते 5 जेको आहे प्लस जान त हेॾे अची करे माइनस में चेंज थींदो, ठीकु आहे। हाणे असां हिते माइनस कंदासीं सेम तरीक़े सां। हाणे 45x मां माइनस कंदासीं 10x त असां वटि जवाबु ईंदो 35x, ठीकु आहे। उनखां बाद में हिते जेको आहे 10 खां माइनस कंदासीं, 10 मां माइनस कंदासीं 5 जेको आहे 5 त जवाबु असां वटि ईंदो 5, ठीकु आहे। हाणे 35x पाण वटि हिते ज़रब में त हेॾे अची करे बराबरि वारी यानी लेफ़्ट साइड में वंड में चेंज थींदो, ठीकु आहे। हाणे सिंप्लीफाई कंदासीं, हिते जेको आहे 35 ते 5 जो खोड़ो 7 दफ़ा वेंदो, ठीकु आहे, ऐं 5 ते 5 जो खोड़ो 1 दफ़ा, यानी असां वटि एक्स जी वैल्यू आहे 1/7। उमेद करियां थो वीडियो मूंखे सम्झ में अची चुको हूंदो। सो वीडियो तव्हांखे सुठो लॻे या सम्झ में आयो हुजे त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे अॻिते दोस्तनि ताईं शेयर करियो। अल्लाह हाफ़िज़।